नज़ीर कराची में 25 नेशनल गेम्स 2025 जे सिक्योरिटी ऐं इंतज़ामनि बाबति आला सतही इजलास थियो आहे। इजलास में इफ़्तिताही ऐं इख़्तितामी तक़रीब जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। तक़रीब में दाख़िला लाइ पास ऐं QR कोड ज़रिए ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बिना पास कंहिंखे बि स्टेडियम में दाख़िल थियण जी इजाज़त न हूंदी। सिंध हुकूमत तरफ़ां सिक्योरिटी ट्रैफ़िक ऐं ट्रांसपोर्ट जे लाइ ख़ासि कोऑर्डिनेशन सेल ऐं कमेटियूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। VIP समेत सभिनी महिमाननि खे QR कोड सां दावतनामा मोकिलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ॿियनि सूबनि खां ईंदड़ रांदीगरनि जो रेलवे स्टेशन ते शानदार इस्तक़बाल जो फ़ैसिलो कयो वियो आहे। औरत रांदीगरनि जे लाइ गुलाबी बसुनि ज़रिए ख़ासि ट्रांसपोर्ट जो बंदोबस्तु कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयो पिया नाज़रीन। कराची में 35 नेशनल गेम्स 2025 जी सिक्योरिटी इंतज़ामनि बाबति आला सतही इजलास थियो आहे। इजलास में इफ़्तिताही ऐं इख़्तितामी तक़रीब जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। तक़रीब में दाख़िला जे लाइ पास ऐं QR कोड ज़रिए ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। बिना पास कंहिंखे बि स्टेडियम में दाख़िल थियण जी इजाज़त न हूंदी। सिंध हुकूमत तरफ़ां सिक्योरिटी ट्रैफ़िक ऐं ट्रांसपोर्ट जे लाइ ख़ासि कोऑर्डिनेशन सेल्स ऐं कमेटियूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि।